वॉइस ऑफ प्रालो मज़लूम जो आवाज़ ऐं हर ख़बर ते नज़र रखंदड़ सिर्फ़ वॉइस ऑफ अस्सलाम वालेकुम। सही मुझो नालो ज़ुल्फ़कार है। मां ॻोठ गुल मोहम्मद डायरी जो रवासी आहियां। हिकिड़ो 2 नंबर माण्हू आहे जेको असांखे वक़्तनि वक़्तनि परेशान पियो करे ऐं तमामु असांखे हिरासमेंट पियो करे। उहो केरु आहे? मोहम्मद सूमर डायरी, जेको कंहिं ख़ुदा खे ख़बर आहे उनखां गाॾी फुरी आहे या न फुरी आहे, असांखे का बि ख़बर न आहे। असांखे पूरो शहर सुञाणे थो मोरो ऐं असांजे ॻोठ मां असांजो बैकग्राउंड चेक कयो वञे। कॾहिं ज़िंदगी में असां कंहिंजी फुर कई हुजे या चोरी कई हुजे या को ग़लति कमु कयो हुजे, कंहिंसां फ्रॉड कयो हुजे। साईं मां मंडी जो दलाल रही चुको आहियां। हींअर मां मोटरसाइकिलुनि जो कारोबार कयां थो, मोबाइलनि जो कारोबार कयां थो। मूंखे पूरो माशाल्लाह मोरे जो शहर सुञाणे थो। सुठा मोज़ माण्हू सुञाणीनि था, शोरमनारा बि सुञाणीनि था, अंदरि शहर जा शाही बाज़ार जे दुकानदार सभु सुञाणीनि था। असीं हिकिड़े शरीफ़ ऐं निहायत शरीफ़ माण्हू आहियूं, कारोबार करण वारा आहियूं। असांजी पंहिंजी होटल आहे MDF, वक़्ते वक़्तनि तां इहे असांखे नियापा मोकिलींदो आहे त भई होटलूं मुंहिंजियूं आहिनि, हीअ कारोबार मुंहिंजा आहिनि। माना कॾहिं 10,000 जो, कॾहिं 20,000 जो, माना असांखे प्रेशर वाइज़ करे थो। असां हिन करे हीअ शइ रखूं था रिकॉर्ड ते कि असांजो जेको आहे सो DIG साहिब खे, SP साहिब खे, नौशरो खे ऐं मोरो SHO खे इहो अर्ज़ु आहे त हिन खां को बि फिरियाद वठण खां पहिरियां हिन शइ जी जांच कई वञे मुकमल, के वाक़ई असीं ॾोहारी आहियूं या हीअ हरू भरू असांजे मथां ग़लति उफ़ाऊं ऐं ग़लति शयूं पियो हलाए।